कंडियारो भरिसां ॻोठ जियो ख़ान घांगरो जे रहवासी घांगरा बिरादरी जे माण्हुनि पारां बिरादरी जे बासरनि ज़्यादतियुनि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते राहिब अली घांगरो, बशीर अहमद, कादिर बख़्श एहतिजाज कंदे चयो त बासर नज़ीर शबीर घांगरो शमशाद असांजे घर ते कब्ज़े जी कोशिश करे रहिया आहिनि। अहिड़ी रिपोर्ट हद जे कंडियारो थाणे ते दाख़िल कराई। बासर अज़ीज़ घर ते हमिलो करे औरतुनि ॿारनि ते तशदुद कयो ऐं 45,000 रुपया फुर करे विया। असांखे ॾाॾी जी मिल्कियत मां ज़बरदस्ती बेदख़ल कयो पियो वञे। असांजी ॿी मिल्कियत ते कब्ज़ो कयो वियो आहे। दाहनि बावजूदि सनन जी दादरसी न पई कई वञे। बासर असां सां ज़ुल्म करे रहिया आहिनि। ग़रीब हुजण करे सनन केर बि ॿुधण लाइ तयारु न आहे। हिननि SSP नौशर फ़िरोज़ समेत बस वारनि खां मुतालबो कयो त बासरनि ख़िलाफ़ क़दम खयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।